अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा शाला खेरा खुशा शुक्र आला जी मेहरबानिया। अदा काडे सोने अचवे हो अदा हा मां वेहां थो। अदा दे हाल अहवाल रोजा रखे दो जान। अदा अल्लाह जी मेहरबानी मां सब रोजा रखिया आहिनि। तोखे ख़बर न आहे हिन महीने में शैतान बदिजी वेंदो आहे। मां रोजा कीअं न रखंदुमि। असांजे बरगलार कोई बि नाहे। ये तो चए शैतान बदिजी वियो आहे। तू कुरान में नाहे पढ़ियो जेको माण्हुनि जी दिलनि में विसवसा थो पैदा करे, उहो इंसाननि मां हुजे चाहे जिननि मां हुजे। असां शैतान ते मेहर छो ॾियूं? असां इंसान शैतान खां टपी विया आहियूं। तू सब्जी वारे ॾे वञे या फ्रूट वारे ॾे वञे, 11 महीना तोखां रेट घटि वठंदो, पर रमज़ान में तोखां अॻियूं पयूं कसरियूं कढंदो। तू दुकान ते कपिड़ा वठण वेंदे बि उनजा रेट मथे हूंदा, जेकॾहिं तू सैलून वारे वटि बि वेंदे उनजा रेट मथे हूंदा। ये ख़ासि करे रमज़ान में महांगाई कंदा आहिनि। हाणे मूंखे ॿुधाए, इहे शैतान जा शागिर्द आहिनि या न आहिनि? असां ग़रीब बच्चा आहियूं, ईमानी सां रोज़ो रखूं था, ईअं आलू था खोलियूं था। इंसान सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअं त कंहिंजी परवाह नाहे। अॼुकल्ह घणा माण्हू अफ़्तारी जी पार्टी कनि था, ख़ुशामद ते ख़ासि माण्हुनि खे घुराए खाराइनि था। सिर्फ़ु ॾेखावो आहे, अलाह जे ख़ातिर कोई कमु नथो करे। के मिस्कीन खे रोज़ो खोलाइणु केॾो न वॾो सवाबु आहे। अदा असां ग़रीब ऐं मिस्कीन सुठे ताम लाइ सघूं था। अमीर ऐं शहरी अफ़्तारी में 20 ताम खाईंदा। ये ज़ालिम वरी सुठे तामनि जा फोटू कढी इंटरनेट ते ॾियनि था। छा उन्हनि खे दीन इस्लाम जी ख़बर नाहे? नबी पाक फरमायो आहे, कंहिं यतीम ॿार जे अॻियां पंहिंजी औलाद सां मोहबत जो इज़हार न कयो। ऐं रन ज़ाल जे अॻियां पंहिंजी घरवारी सां मोहबत जो इज़हार न कयो। अगरि तूं सुठो खाए थो, तुंहिंजे पाड़े में को मिस्कीन आहे, उन ग़रीब जे घर बि मोकिल, छो जो नबी साईं पंहिंजी उम्मत सां वॾो प्यारु कयो आहे ऐं महबूब खे वॾी पंहिंजी उम्मत प्यारी आहे। नबी साईं जी उम्मत जी दिलि न आज़ारियो। ज़ालिम तामनि जा फोटू कढी इंटरनेट ते ॾियनि था ऐं कंहिं ग़रीब ऐं मिस्कीन जी दिलि छो आज़ारनि था? अदा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, असां शैतान खां इंसान वधी विया आहियूं। लेकिन रमज़ान में शैतान बदिजनि हा, उन सां गॾु कुझु माण्हू बि बदिजनि हा। माण्हू मोह जा मोमिन आहिनि, अंदरि बिला कुता अथनि। अलाह साईं चयल हिदायत ॾे अहिड़े इंसाननि खे। अदा रोज़े में उन बुख खां सवाइ ॿिया बि कम आहिनि। रोज़ो सिर्फ़ु उन बुख जो नालो न आहे। रोज़े में असांखे वॾो ख़्यालु करणु घुरिजे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे, रोज़े में कंहिंजी गिला ग़ीबत करणु न घुरिजे ऐं बुरी निगाह सां कंहिंखे न ॾिसजे। रोज़ो रखे अलाह साईं जी इबादत कजे, सॼो ॾींहुं आराम न कजे। ईअं न थिए जो रोज़े जो टाइम उथिजे ऐं वरी चवंदा आहिनि असां टाइम पास था कयूं। रोज़ो रखे अलाह साईं जी इबादत में मशगूल रहजे। अलाह साईं इन करे फ़र्ज़ कया आहिनि जीअं मुंहिंजा ॿार परहेज़गार थियनि। अदा माशाल्लाह तूं मैं सुठी सम्झाणी नी। अलाह हर मुसलमान खे दीन जी सम्झ ॾे। आमीन। असांखे घुरिजे हर मुसलमान जे हक़ में दुआ घुरणु। हिदायत जो मालिक त सिर्फ़ु अलाह ई आहे। अदा निमाज़ कॾहिं बि न छॾिजांइ। निमाज़ असां मुसलमाननि ते फ़र्ज़ु आहे। निमाज़ हर हाल में असांजे मथां फ़र्ज़ु कई वई आहे। अदा मां कीअं निमाज़ छॾंदुमि? निमाज़ त मोहम्मद महराज आहे। अदा ठीकु आहे, अलाह तुंहिंजो भलो कंदो। तुंहिंजी वॾी महिरबानी, तूं असांखे कुझु टाइम ॾिनो ऐं दीन इस्लाम जी तोखे ॻाल्हियूं ॿुधायूं। कंहिंजी हिदायत सां को माण्हू सुधरी थो वञे, उहो बि हिकु नेकी जो कमु आहे। अदा तूं बसि वञ, अलाह तुंहिंजो मददगार आहे।